उडेरोलाल मटियारी ज़िले जी यूनियन काउंसिल फ़कीर नूह होथियाड़ी में खंडू रोड स्टाफ भरिसां ॻोठ हाजी ग़ुलाम मुस्तफ़ा मेमण फार्म जे रिवासी अली शेख चौहान जे 8 साला मासूम पुटु मोहम्मद चौहान जी कंहिं बि सार न लधी। मासूम मोहम्मद चौहान पैदाइशी ब्लड कैंसर ऐं थैलेसीमिया जी बीमारी हुजण सबबि बीमारी जी बिस्तरे ते पियल आहे। संदन घर वारनि वस आहार मासूम जो इलाज करायो आहे, पर संदन सिहत में को सुधारो न अची सघियो आहे। हिन वक़्तु ग़ुर्बत ऐं मजबूरीअ सबबि हुन जा घरवारा मासूम जो इलाज कराइण खां क़ासिर आहिनि ऐं फ़ाक़ाकशी ते मजबूर आहिनि। तंहिं करे ही बीमार मासूम कंहिं मसीहा जो मुंतज़िर बणियल आहे। हिन जे घर वारनि मटियारी ज़िले इंतिज़ामिया, सिंध जे वॾे वज़ीर सिहत खाते जे सूबाई वज़ीर समेत वस वारनि खे अपील कई त बीमार जो इलाज करायो वञे ऐं असां ग़रीबनि जी जाइज़ इख़लाक़ी माली मदद कई वञे, जीअं असां ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे सघूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।